अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल। सबका पेरी एक नज़र हेडलाइंस ते। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर चयो आहे त कंहिं क़िस्म जी मामूली अगराई ते बि फ़ैसिला तो जवाब ॾींदासीं। भारत जी फ़ौजी क़यादत खे ख़बरदार करियां थो त न्यूक्लियर एनवायरनमेंट में ॿिन्ही मुल्कनि विच में जंग जी का बि गुंजाइश नाहे। पाकिस्तान सां बुनियादी मसइला आलमी असूलनि ऐं बराबरी जे बुनियाद ते हल करियो। हाणे पाकिस्तान जो जवाब भारत जे अंदाज़े खां बि वधीक सख़्तु हूंदो। असीं अव्हां जे बयानबाज़ी खां कॾहिं बि ख़ौफ़ज़दा न थींदासीं। काकोल अकेडमी जी पासिंग आउट परेड खे ख़िताब कंदे फील्ड मार्शल वधीक चयो आहे त मार्काए हक़ में पाकिस्तान खे तारीख़ी सबक़ सेखारे छॾियो। पाक फ़ौज दुश्मन खे शिकस्त ॾेई क़ौम जे एतमाद खे वधीक मुस्तहकम कयो। यकीन ॾियारियां थो त पाक सरज़मीन जो हिकु इंच बि दुश्मन जे हवाले थियण न ॾींदासीं। ख़ारिजनि पारां पाकिस्तान ख़िलाफ़ अफ़गान सरज़मीन इस्तेमाल करण ते ॻणती आहे। अफ़गानिस्तान ते ज़ोर ॾियूं था त दाइमी तशद्दुद बदिरां गॾियल सलामती जी चूंड करे। अफ़गान तालिबान सां ॻाल्हाइण लाइ पाकिस्तान जो आला सतही वफ़द दोहा पहुची वियो। परणी खाते जे तर्जुमान चयो आहे त पाकिस्तानी वफ़द जे क़यादत ख़्वाजा आसिफ कर रहियो आहे। अफ़गान तालिबान सां सरहद पार दहशतगर्दी ते ॻाल्हियूं थींदियूं। ॻाल्हि ॿोल खिते में अमन इस्तेकाम लाइ अहम अॻभराई आहे। परणी खाते जे तर्जुमान वधीक चयो आहे त पाकिस्तान इलाइक़ाई अमन ऐं इस्तेकाम लाइ पुरअमन हल चाहे थो। अफ़गान तालिबान खे आलमी बिरादरी सां कयल वाइदनि जी पासदारी करणु घुर्जे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बेनज़ीर भुट्टो जो क़त्ल मुल्क ऐं वफ़ाक़ ख़िलाफ़ साज़िश हुई। आमरी जी दहशतगर्दी जे गठजोड़ बेनज़ीर भुट्टो जे काफ़िले ते हमलो कयो। तारीख़ में वॾा साना थिया आहिनि, पर कारसाज़ सानो दहशतगर्दी जो सभ खां वॾो वाक़ियो हो। बदकिस्मती सां मुल्क जे कुझु मामलनि ते शफ़ाफ़ियत नाहे ऐं ईअं ई हलंदो आयो आहे। कराची में कारसाज़ साने जे शहीदनि जी यादगार ते हाज़िरी वक़्तु कारकुननि खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो आहे त बेनज़ीर भुट्टो अवाम जो आवाज़ हुई। हिन इंतहा पसंदी ख़िलाफ़ जदोजहद जारी रखी शहीद बीबी जे फ़लसफ़े सियासत खे अॻिते वधाए रहिया आहियूं। कारसाज़ साने के 18 साल मुकम्मल, शहीदन की भेटा पेश। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां कराची में शहीदन जी यादगार ते हाज़िरी। तक़रीब में निसार खोड़ो, शर्जिल मेंबर, सईद गनी, नासिर शाह ऐं ॿिया शरीक। गढ़ी खुदा बख्श भुट्टो में शहीदन जी वरसी मल्हाई वई। तक़रीब में पीपी अॻवाननि जी शिरकत। बदीन में बि वरसी तक़रीब। आजिज़ धामप्रा, ज्ञानचंद इसराणी, तंज़ीला कंपराणी, ॿिया अॻवान शरीक। अमरीकी सदर पारां पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में जंग बंदी जी ख़्वाहिश ज़ाहिर। डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान में झड़पूं थी रहियूं आहिनि। पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में जंग बंदी कराइण मुंहिंजे लाइ आसान आहे। नोबेल इनाम लाइ न, पर इंसानी ज़िंदगियूं बचाइण लाइ जंगियूं रोकरायूं। व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे सदर ट्रम्प वधीक चयो आहे त मूं 7 जंगियूं रोकरायूं आहिनि। को ॿियो अमरीकी सदर हिकु बि जंग रोकराए न सघियो। पाकिस्तान ऐं भारत विच में जंग मूं रोकराई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त मूं जंग रोकराए लखे इंसानी जानियूं बचायूं। कलोई वेढो जवाबदारनि संगावती तकरार तां मुबैना तौर पोरियत खे बाहि ॾेई साड़े क़त्ल करे छॾियो। ॻोठ केटी में पोरियत हकीम कपरी खे बाहि ॾेई साड़ियो वियो। इस्पताल में तड़पी फौत। वारसुनि जो चवणु आहे त बिरादरी जे माण्हुनि सां संगावती तकरार हलंदड़ आहे। पोरियत हकीम जे 2 पुटनि खे संग ॾिना विया हुआ। बाद में वॾे मङणियूं टोड़ाए छॾियूं। बासर वॾे माइटनि खे इस्तेमाल करे पोरियत खे बाहि ॾेई साड़े क़त्ल करायो आहे। मेहड़ वेदो जवाबदारनि जो औरत ते तशद्दुद, मथे जा वार कूड़े तज़लील। बारड़ी अगवा ॻोठ ठोड़ा में जवाबदारनि घर में घिड़ी औरत खे तशद्दुद ऐं तज़लील जो निशानो बणायो वियो। जवाबदार 1.5 साल जी बारड़ी शीरीन खे अगवा करे विया। हद जी पुलिस अगूड़ निंड पयल। वारसनि जी दरख़्वास्त ते दादू अदालत पारां SHO मेहड़ खे शोकास नोटिस जारी। न्यू सईदाबाद जो फौजी जवान वाना में दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहीद। ॻोठ फ़कीराबाद वासी ज़ीशान मल्हा दहशतगर्दनि सां विढ़ंदे शहादत बाड़ी। वारसनि खे इतला, शहीद जो मण अबाणे ॻोठ आंदो वेंदो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में डेंगी ऐं मलेरिया जे केस वधी विया। हैदराबाद ज़िले अंदरि डेंगी वायरस विघे 4 ॼणा फौत, केतिरा ई मर्ज़ में मुब्तला। सूबे अंदरि हलंदड़ साल डेंगी जा 7,679 ऐं हलंदड़ महीने 175 केस रिपोर्ट। हलंदड़ साल मलेरिया जे मर्ज़नि जो अंग 2,15,270 ताईं पहुची वियो। हैदराबाद जे कासमाबाद ऐं लतीफ़ाबाद में 6,486 ॼणा डेंगी वायरस जो शिकार।
चनुराम जी मीर कॉलोनी में कायम टूल नाको ख़त्म ऐं इंतजामिया मथां FIR दाख़िल करण जो हुकुम। हैदराबाद सेशन कोर्ट वापारियुनि जी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। मीर कॉलोनी में कायम टूल नाको गैर क़ानूनी करार। अदालत चयो आहे त गैर क़ानूनी औगाड़ी ते टूल इंतजामिया ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे।